सलाम साथियों, मैं तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदसि कॿह जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। गंद ऐं गाह में शुमार थींदड़ ही जंगली ॿूटो बि लॻभॻि सिंध जी हर कुंड कुड़िस में मिले थो। हिन ॿूटे जो कद लॻभॻि 1.5 फुट थिए थो। ॾांडी टिनि कुंडनि सां तमामु कचड़ी पर गर भरियल हूंदो अथसि। पन रिघा ऐं चूमदार थियनि था। ॾांडी जे चोटी में संग बि थियनि था जेके झीरड़े जी शक्ल जहिड़ा थियनि। कॿह खे मेहूं, बकरियूं ऐं ढगियूं ॾाढे शौक़ ऐं चाह सां खाइनि थियूं। ही गाह अक्सर सैलाबी ज़मीन में थिए थो। ऊन्हारे जी मौसम में छबर खां पोइ कॿह ई अहिड़ो गाह आहे जेको मालवंदनि जे माल जो आख़िरी सहारो हुजे थो। कॿह जो गाह कचड़ो ऐं नरम हुजण करे नए चर्क फरनि लाइ त तमामु मज़ेदार हुजे थो।